अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन ऐं नाले वारो रागी उस्ताद जलाल चांडियो, सिंध जो बबर शेर ऐं यकतारे ऐं चपड़ी जो बेताजो बादशाह फनकार जलाल चांडियो। उस्ताद जलाल चांडे के पाक फौज के जवानन छो ऐं कीअं रोकियो ऐं बाद में माज़रत करे छो जलाल चांडे के छॾे ॾिनाऊं। जलाल चांडे के रस्ते में रोकण बाद पाक फौज जा जवान छो हैरान ऐं परेशान थिया। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो दर्दीलो आवाज़ रखंदड़ फनकार जलाल चांडियो हिक ॾींहुं दादू खां महफ़िल करे मोटी वञी रहियो हो त अचानक रस्ते में पाक फौज जे जवाननि उनखे रोकियो ऐं जलाल चांडे जे ड्राइवर रोड ते ई गाॾी लाइन में लॻाई। पाक फौज जा जवान अॻियां बीठल गाॾियूं चेक करे रहिया हुआ ऐं अचानक जलाल चांडियो गाॾी खां लही बीठो ऐं कुझु देरि बाद उते चेकिंग कराईंदड़ गाॾियुनि जा मालिक ऐं मुसाफ़िर जलाल चांडे खे सुञातऊं ऐं भॼी वञी जलाल चांडे सां मिलण लॻा। पाक फौज जा जवान उहो सभु कुझु अखियुनि अॻियां ॾिसी हैरान ऐं परेशान थिया त आख़िर ही शख़्स आहे केरु ऐं माण्हुनि सां भाकुर पाए मिली रहियो आहे। ऐं पाक फौज जे जवाननि खे कुझु देरि बाद माण्हुनि ॿुधायो त ही शख़्स सिंध जो मशहूरु फनकार जलाल चांडियो आहे। ट्रैफ़िक जाम ॾिसी पाक फौज जा जवान जलाल चांडे खां कुझु देरि बीहारण जी बि माज़रत कई ऐं जलाल चांडे खे मिनथूं करे माण्हुनि जे हुजूम मां कढी बग़ैर गाॾी चेक करण जे ई जलाल चांडे खे छॾे ॾिनाऊं। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।